नाज़रीन, गोलारची जे मुख़्तलिफ़ सिमनालनि ऐं वाखनि में लॻल 10 खां वधीक घारनि इलाइक़े में तबाही आणे छॾी आहे। ॿोॾि मुतासिर पंहिंजा अबाणा माॻ छॾे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। गोलारची जे ॿोॾि मुतासिरनि जे आंचनि बाबति पेश आहे नासिर अंजुम शेख जी रिपोर्ट। जेतोणीकि हेलोकी बरसातनि सिंध में तबाही ऐं बर्बादी जी हिकु नई तारीख़ रक़म कई आहे, उते ई बरसातनि बाद सेम नाला ऐं शाखू लाड़ पछाड़ में समुंड जी कंधी ते आबाद तालके गोलारची खे ॿोड़े छॾियो आहे। सूरत हाल जे नतीजे में 50 खां वधीक ॻोठनि जा हज़ारे रहवासी पंहिंजा अबाणा माॻ छॾे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिकु पासे घरनि उन्हनि खां पंहिंजो अझो छिनी वरितो आहे त ॿिए पासे उन्हनि जो गुज़र जो वाहिद वसीलो ॿनी ॿारो पुण तबाह थी वियो आहे। जेतोणीकि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां इहे ॿोॾि मुतासिर खुलियल आसमान हेठि ज़िंदगी जा अज़ियत वारा ॾींहं गुज़ारे रहिया आहिनि, पर अफ़सोस जो संदन सार संभाल लहण लाइ न को चूंडियल एवज़ी पहुतो आहे ऐं न ई वरी कंहिं कामोरे इन्हनि जे दर्दनि जो दरमान थियो आहे। हुकूमती लापरवाही सबबि बेयारो मददगार ॿोॾि मुतासिरनि जा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर इंतिज़ामिया पारां अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी इमदादी कार्रवाई शुरू न थी सघी आहे। ॿोॾि मुतासिरीन पंहिंजा उंज कुझु हिन रीति ॿुधाया आहिनि। घरनि में पाणी थलण ते बीठो आहे, केॾांहुं वञूं, उथण वेहण जी असांजी जॻह कान्हे, खाइण पीअण जी सभु शइ बंदि थी वई आहे। हाणे केॾांहुं वञूं, असां ढोर ढगो सभु बुख में पियो मरे, न को माण्हू असां वटि कोन मटे थियो आहे। हितां मुसलसल 20 सालनि खां इहो सिमनालो हर टाइम हर वक़्तु हितां ई टुटे थो ऐं हिते अरबे खरबे रुपयनि जी खाटी जा पैसा वठी करे खाई वञनि था। हिते नाले मातर खाटी थिए थी। घरनि में तक़रीबन न आहे पाणी, तॾहिं 4-5 फुट पाणी आहे ऐं अॼु ॾींहं ताईं असांखे मिली का शइ न आहे। कल्ह बि वज़ीर हलायो, हुतां अधु मां लॻी वापसि वियो, हुनखे हेॾा न अचणु ॾिनो ऐं रस्ते जी जेका पॉल्यूशन आहे उहा तव्हां ॾिसो पिया। अॼु ॾींहं ताईं असांखे का शइ न आहे मिली। पाणी में ॿोॾि मां वेठा आहियूं, ॿोॾि में वेठा आहियूं, पाणी में कढायो। जेतोणीकि सिंध जे वॾे वज़ीर गोलारची जो दौरो करे ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद जी यकीन ॾियारी ऐं डिप्टी कमिश्नर बदीन समेत चूंडियल एवज़ी सिर्फ़ु एयर कंडीशन कमरनि में वेही कूड़ा अंग अखर जारी करे रहिया आहिनि, पर गोलारची में ज़मीनूं हक़ीक़तूं ॿिन्ही उबतड़ आहिनि। गोलारची जा ॿोॾि मुतासिर क़यामत सुगरा वारा ॾींहं गुज़ारे रहिया आहिनि। ॿोॾि मुतासिरीन जो मुतालबो आहे त सरकार निंड मां जागे इन्हनि जे थियल नुक़साननि जो अज़ालो करे। नासिर अंजुम शेख, आवाज़ न्यूज़, गोलारची।